नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हांखे लाहौर मां ख़बर ॾींदा आहियूं। लाहौर बरकी रोड ते वाक़ई काउंटर टेररिज़म डिपार्टमेंट CTD थाने ते दहशतगर्द हमले खे नाकाम बनाए छॾियो आहे। लाहौर जे बरकी रोड ते वाक़ई काउंटर टेररिज़म डिपार्टमेंट CTD थाने में खुदकश हमले आवर दाख़िल थियण जी कोशिश कई। उन दौरान सुञाणप पुछण ते दहशतगर्द सिक्योरिटी एहलकार ते फायरिंग शुरू करे ॾिनी। जवाबी फायरिंग सबबि दहशतगर्द मारिजी वियल दहशतगर्द खां खुदकश जैकेट ऐं 2 दस्ती बम हथ आया आहिनि। बम डिस्पोजल स्क्वाड खुदकश जैकेट खे नाकारा बनाए छॾियो आहे। दहशतगर्द जी लाश खे म्यू अस्पताल जे मुर्दाखाने मुंतकिल कयो वियो आहे। CTD तर्जुमान जो चवणु आहे त दहशतगर्द थाने ते हमलो करणु चाहियो ते उन जी सुञाणप नाहे थी सघी। मामले जांच करे रहिया आहियूं। जल्द नेटवर्क जी ख़बर लगाई वेंदी। ॿिए तरफ़ लाहौर में दहशतगर्दी जो मंसूबो नाकाम बनाइण खां पोइ अचण वञण वारनि रस्तनि ते सिक्योरिटी सख़्त कई वई आहे। CCPO लाहौर उमर शेख डॉल्फिन ऐं पेरो एहलकारनि खे बहितर पेट्रोलिंग डिवीज़नल ऑफिसरनि खे हसास ऐं अहम इमारतुनि ऑफिसुनि ऐं अवामी हंधनि जी सिक्योरिटी चेक करण, शकी माण्हुनि ऐं लावारिस शयुनि ते सख़्त नज़र रखण ऐं कारनि, शीशनि, गैर कानूनी ग्रीन नंबर वारियुनि प्लेटुनि ऐं ब्लू बतियुनि वारियुनि गाॾियुनि खे चेक करण जी हिदायत करे छॾी है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।